अच्छा, अब्दुल वाहिद आरी सर जे हवाले सां तव्हां काफ़ी ॿुधायो त कहिड़े क़िस्म जूं हुन जूं एक्टिविटीज़ हुयूं, ॾाहप उन हवाले सां तव्हां सभु शयूं ॿुधायूं ऐं तव्हांजो सियासी साथी बि रहियो। त ओवरऑल त हो, पर असां पुछूं त शख़्सी सियासी ऐं तंज़ीमी तौर ते आरी सर खे मां तव्हां कीअं ॾिठो? ॾिसो, आरीसर साहिबु जेको आहे थोरो थर जे माण्हू हुजण जी हैसियत में उन जूं इलाही ज़ाती शख़्सी कमज़ोरियूं हुयूं। माना को फ़ैसिलो न वठी सघंदो हो, कॉन्फिडेंस लेक कंदो त कंहिं बि ॻाल्हि ते स्टैंड वठी बीहणु ऐं उनखे फ़ैसिले ते अमल कराइणु, त इन क़िस्म जूं हुन जूं सियासी कमज़ोरियूं हुयूं। बाक़ी ॻोठनि में वञी कचहरियूं करणु, जीअं सिंध महाज़ जेको बुनियादी महाज़ आहे, उन महाज़ खे अवामी महाज़ ठाहिण में आरीसर साहिबु ऐं उनजे दोस्तनि जो तमामु बुनियादी किरदारु आहे। जो ही तहरीक स्टूडेंट्स फेडरेशन, असां त सभु उन वक़्तु शागिर्द हुआसीं, रुगो तालीमी इदारनि ताईं महदूद हुआसीं न, पर तहरीक कंदकोट में पए थी, कश्मीर में पए थी, थर में पए थी, बदीन में पए थी, ठटे में पए थी, उहा कीअं पए थी, उहो इन जी सिंध महाज़ जे दोस्तनि जी महिनत ऐं क़ुर्बानीनि जे करे पए थी। उन में आरीसर साहिबु वारनि जो तमामु वॾो कमु हुयो। अच्छा, बशीर कुरैशी साहब अव्हांजो सियासी साथ रहियो ऐं संदसि क़यादत बाबति अव्हां जी राय छा आहे? बशीर कुरैशी ज़ाती तरह उहो एॾो सादो सूदो माण्हू हो, एॾो घणो पढ़ियल गढ़ियल न हो ऐं सादो सूदो हो। आख़िरी ज़माने में उनजी ख़ूबी इहा हुई त हू इंतिहाई मिलनिसार हो। हर कंहिं सां मिलणु, भाकुर पाइणु, चुमियूं ॾियणु, उहो उनखे चुमियूं ॾियनि, हीअ इनखे चुमियूं ॾिए, इन तरह जो हिकिड़ो सुठो माण्हू, सुठी तबियत जो मालिक हो। बाक़ी सियासी त असांजा उन ज़माने खां वठी हू हूंदा हुआ पिरो जीएम सैद धड़ो, त साईं जीएम सैद खे काबो कुबलो ऐं आख़िरी हद ताईं सम्झणु। असां हुआसीं सियासी लॾे माण्हू जेके चवंदासीं सियासत में पीर मुर्शिदी वारो तसवर, इहो दुरुस्त कोन्हे सियासी। त इन करे असांजूं जेको सियासत में दूरियूं हुयूं, बाक़ी ज़ाती दोस्ती में असां रूपशीह ॾींहं गज़ गुज़ारिया। मुंहिंजो बाबा बशीर कुरैशी जो बाबा ख़ुदि उहे जेलनि में गॾु वक़्तु गुज़ारियऊं ऐं असां ॾुख सुख में इलाही सारो वक़्तु गुज़ारियो, झेड़नि में बि, मुक़ाबलनि में बि, सभिनी जॻहियुनि ते। त हिकिड़ो मोहबत जो, अंडरस्टैंडिंग जो त तालुक़ु हो, बाक़ी सियासत पंहिंजी पंहिंजी हुई। अच्छा, डॉक्टर रहीम सोलंकी तव्हांजो साथी रहियो, उन ते कातिलाणो हमिलो छो थियो? रहीम ते कातिलाना हमिलो थियो, उनजी एफआईआर थी असांजे ॿिए तनज़ीमी साथी गुलज़ार अहमद सूमरे ते। असां जीअं असांखे ख़बर पई त डॉक्टर रहीम सोलंकी ते हमिलो थियो आहे, त असां फौरी दोस्त उते हॉस्पिटल मोकिलिया हुया ऐं मां बि वञण वारो हुउसि। त पोइ ख़बर पई त हुननि मुंहिंजो नालो बि एफआईआर में ॾिनो आहे, त मां हमिलो करायो, हमिलो कयो गुलज़ार सूमरे, पर करायो मूं आहे। पोइ जॾहिं इहा एफआईआर अची वई जंहिंमें मुंहिंजो नालो हुननि मैंशन करे छॾियो, त पोइ नेचुरली मां त हॉस्पिटल कोन वियुमि हुनजे तीमानदारी लाइ। पर इहो जेको थियो ग़लति थियो, न थियणु खपे हा। माना पाण पहिरीं बि ॻाल्हायो, उन में बि कुझु शयूं आयूं तव्हां ते एफआईआर जे हवाले सां। माना इहो छो मूंखे 2-3 कलाकनि में लॻो, महसूसु थियो मूंखे इहो त तव्हां ते एफआईआर आहिनि, तव्हां ते इल्ज़ाम लॻनि था ऐं कुझु साबित थियनि था, कुझु नथा थियनि, पर तव्हां उनखे जेको आहे डिनाए कयो था। न, ॾिसो, एफआईआर हमिलो डॉक्टर रहीम ते, डॉक्टर रहीम जेरो जाॻंदो हो, उन सुञातो त उनखे कंहिं फायर कयो। ऐं जेकॾहिं मां उन ते हमिलो करायां हा, त मां कंहिं हिकिड़े माण्हू खे चवां छा वञी गोली हणी अचु? मां प्लान करे 2-टे माण्हू मोकिलियां त बाबा अॻु वठो, हिते पकड़िजोसि, हिते गोली हणिजोसि, अलाह ख़ैर सलाह। त उहो सिर्फ़ु गोली हणण वारो बि हिकिड़ो माण्हू हो ऐं उन खे गोली बि लॻी। त जेकॾहिं मुंहिंजो नालो ही एफआईआर में न ॼाणाइनि हा, त मां डॉक्टर रहीम जी क़यादत लाइ उन जी इस्पताल में पहुचां हा ऐं पहुचण वारो हुउमि। हाणे तव्हां घरु वेठा आहियो, तव्हां ते केरु तव्हांजी छो जो असांजी पार्टी छॾे चुका, हाणे मुखालफ़त में मुंहिंजो नालो ॾेई छॾींदा त मां छा क़बूल कयां त हा मां हुउसि मारण में?
तव्हां ज़रदारी साहिब सां काफ़ी अरसो जेल में रहिया त जेल जो तजुर्बो इहो कीअं रहियो, गुज़रियो कीअं इहो? असां तक़रीबन 26 महीना गॾु रहियासीं जेल में। पोइ ज़रदारी साहिब जो पहिरियों जेल हो, इन करे हुनखे थोरी इलाही तकलीफ़ हुई जेल में। हुनखे तौर तरीक़नि जी ख़बर कोन हुई कीअं रहिबो, छा थींदो। जाम सादिक जी हुकूमत हुई ऐं पहिरें दफ़ा हुन ते सीरियस केस लॻा अॻवाए बराए तावान जा, त हुनखे डपु हो त जाम सादिक हुनखे फाई चाढ़े छॾींदो। त इन करे डिप्रेस जीअं माण्हू हूंदो आहे। असांजो वार्ड हूंदो हो, असां जीअं कंडेम्ड प्रिज़नर हूंदा आहियूं न, ईअं हो असांजो वार्ड। जीअं फांसी घाटे मुलाज़िमनि खे रखिबो आहे त असां न ॿाहिरि निकिरी सघूं, न का ॿाहिरीं हवा असां वटि अची सघे। असांजी मुलाक़ात बि असांजा वालिदैन हफ़्ते में हिकु दफ़ो ईंदा त असांखे उन वार्ड में अची मिलंदा, असांखे ॿाहिरि वठी वञी पंहिंजे फैमिली सां न मिलाईंदा। माना असांजी सॼी ज़िंदगी उन वार्ड जे अंदरि हुई। पोइ ज़रदारी साहिब खे इहा इजाज़त हुई त हू जेल में घुमंदो फिरंदो हो। पोइ ईअं ज़रदारी साहिब असांजे वार्ड में अची वेंदो। पोइ सुबुह खां शाम ताईं हू असां सां गॾु गुज़ारींदो हुते असांजे वार्ड में। अच्छा, जेल दौरान आसिफ़ ज़रदारी जी सखावत, रोज़ानी रूटीन, मुताले जी आदत ऐं रांदुनि जे शौक़ु बाबति कहिड़ा मुशाहिदा रहिया तव्हांजा? ज़रदारी साहिब इहो त जेल में हर हफ़्ते 10-15 देगियूं घुराईंदो हो भत जूं। पोइ हिकु दफ़े बेनज़ीर साहिबु अची वई त उन नौकर देगूं खणी आया भत जूं। त बेनज़ीर साहिबु पुछियोसि कंहिंजूं आहिनि? चईं त ज़रदारी साहिबु चयो आहे। पोइ अची ज़रदारी साहिब खे चईं जे तूं इहो जेल में कंदे त पोइ हक़ ते माण्हू 10% तोखे चवंदा न। पोइ उन ॾींहुं खां वठी बंदि थी वई, इहो जेल जो भत जेको बंदि थी वियो। बाक़ी इहो आहे त ज़रदारी साहिबु इलाही मदद कंदो हो माण्हुनि जी। कंहिंखे को सज़ा जा 2-2 हज़ार भरणा आहिनि ॾंड, उहे भरे ॾींदो। को पाणी जो खूह हणाइणु, हीअ करणु, को मस्जिद करणु, कोई इन तरह जा कम ज़रदारी साहिबु जेल में कंदो हो। अच्छा, ईअं बि तव्हांजो आयो त घरां कंहिंजे लाइ मानी ईंदी हुजे ज़रदारी साहिब जे लाइ, इहो हो? ज़रदारी साहिब जी बिल्कुलु घरां मानी ईंदी हुई। ज़रदारी साहिबु खाईंदो हो दाल मुङनि जी भुॻियल ऐं भींडियूं तरियल, इहा उन जी ख़ासि खुराक हूंदी। पोइ हाणे असां वटि जो ईंदो ज़रदारी साहिबु त असांजी हफ़्ते में मुलाक़ात हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी, हिकिड़े हफ़्ते, ॿिए हफ़्ते वरी ॿिए ॾींहुं डॉक्टर हुमायूं काज़ी जी। ईअं असांजूं हफ़्ते में 2 मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। त असांजा घरां माण्हू मानी ठाहे ईंदा, ठटे मां पला भला ईंदा, त पोइ असां ज़रदारी खे थोरो खाराईंदासीं त बाबा अच घर जी मानी आहे। त पोइ हुन चयो त हाणे मां तव्हांखे, मुंहिंजी त हीअ थी अचे भिंडी ऐं दाल। पोइ हुन घरां वरी चवराए ख़ासि उहो वरी पोइ मानी जा घुराईंदो देगड़ा लेदा लेदा। पाण किथां घुराईंदो इहो मां नथो चवां। अच्छा, जेल में हिकिड़ो वाक़ियो बि थिए थो, तव्हां उते क़ैद बि आहियो, 150 खनि किताब तव्हां वटि मौजूदु आहे जेके तव्हां खां खयां विया, ऐं उन खां पोइ तव्हां हड़ताल बि कई उते, ऐं इवन तव्हांजो पाणी तक बंदि थी वियो, त उन खां पोइ हिकिड़ो ब्लास्ट थिए थो, उहो छा आहे? ॾिसो हाणे मां तव्हांखे ॿुधायां, हीअ साॻियो रमज़ान जो महीनो हो इतफ़ाक़ सां। रमज़ान जो महीनो हो, 6 रोज़ो हो, 6 या 7 रोज़ो हो। असां रोज़ा रखूं पिया त हलो इन खां अॻु में मां तव्हांखे ॿुधायां, मां जॾहिं गिरफ़्तार थी लांडी जेल वियो हुउमि त लांडी जेल में जंहिं ॾींहुं असीं पहुतासीं उन जे ॿिए ॾींहं खां हिकिड़ो माण्हू लांडी जेल में मुक़ररु थियो एज़ अ असिस्टेंट सुप्रीडेंट जेल, माना जेलर चइबो जंहिंखे आम ॿोली में जेलर। उन जी ड्यूटी हुई राति जो, राति जी ड्यूटी हुई। सू ईंदो सुबुह मां 8 बजे, शाम जो 6 बजे, सुबुह मां 8 बजे वेंदो हो। असांजे वार्ड जे चौधारी हू फिरंदो पियो, उन जी ड्यूटी इहा हुई, सॼी राति असांजे वार्ड जे चौधारी फिरंदो हो। सिंध में फ़ौजी ऑपरेशन शुरू थियो, असांखे लांडी जेल मां कढी सेंट्रल जेल खणी विया। जॾहिं सेंट्रल जेल खणी विया त उहो ई माण्हू जेको असिस्टेंट सुप्रीडेंट थी आयो जेल में, उहो माण्हू सुप्रीडेंट सेंट्रल जेल हैदराबाद ऐं DIG जेल सिंध हैदराबाद, उन माण्हू खे इहे 2 पोस्टूं ॾेई हिननि इहो मुक़ररु कयो त
त हाणे उहो माण्हू माना एॾो इम्पोर्टेंट हो तव्हां सम्झो त जंहिंखे जेल जो सुप्रीडेंट इंडिया जी जेल करे रखियऊं अची वियो ठीकु आहे बाबा हिकु ॾींहुं असीं वेठा हुजूं आयो अवार्ड में गिड़ी अची ॾिठईं चईं अच्छा ये किताबें आप लोग पढ़ते हो मुझे हाँ इसीलिए तो आप लोगों का दिमाग ख़राब है ऐसी किताबें पढ़ते हो दिमाग आप लोगों का ख़राब हो जाता है फिर मुल्क के ख़िलाफ़ बगावतें करते हो ये वो सिपाहीन खे उठाओ ये किताबें सिपाहीन खयूं किताबूं चईं वरी आयो ॿाहिरि आज से आपकी अखबार बंद होगी अखबार नहीं मिलेगी आपकी मुलाकातें बंद है और आपका जो घर का खाना आता है वो बंद है मुझे ठीक है हो गया जी हाँ मुझे ठीक है आपको जो आपको काम करना है आपने काम किया हमारे बस में ये है कि हम आज से भूख हड़ताल करेंगे भूख हड़ताल करेंगे जो हाँ चईं उठाओ इनको उहो सिपाही असांखे ॿांह खां वरितऊं खणी विया असांखे वञी हिकिड़ा डेथ सेल हुआ कंडेम सेल उन में वञी बंदि कयूं उन खां अॻे असांजा जेके ॿिया 30 सेप्टेम्बर जा दोस्त हुआ उन्हनि सभिनी खे हिन लांडी जेल मोकिले छॾियो उहे सभु लांडी जेल शिफ्ट करे विया उन्हनि खे बाक़ी 2 4 5 ॼणा ई जानू वाराई वारा ऐं इहे शमन जतोई वारा इहे 2 टे माण्हू हुआ ॿियो हिकिड़ो अब्दुल्ला मेमन हो उहो रहिजी वियो त माना एॾो रिएक्शनरी माइंड हो मूंखे जंग जे करे गोली लॻल आहे जो मुंहिंजी जंग सिधी ईअं फुल न मुड़ंदी आहे त आउं वॉशरूम में कमोड इस्तेमालु कंदो आहियां त उहो हथोड़ा खणी मुंहिंजो बाथरूम जो कमोड टोड़ाई उहो जेल जे अंदरि असां जेके वांदकाई में ॿियो छा कयूं वार्ड में गुल वुल पोखींदा हुआसीं मिड़ी वार्ड खे सवलो करण लाइ त गुलनि खे पाड़ सां उखड़ींदे हिननि गुल हया आहिनि पटियो इहो गुल एॾो रिएक्शनरी ऐं एॾो ख़तरनाक माण्हू हो असांखे वञी वार्ड में बंदि कयो मटका बंधी छॾियऊं साईं मुंहिंजा दर दरियूं सील करे छॾियऊं पियायूं साईं हाणे 6-7 रोज़ो बि हो पियासीं पे अलाह खे ॿाॾायोसीं ॿिए ॾींहुं बाबे वारा आया मुलाक़ात ते उनखे मुलाक़ात कोन ॾिनो बाबा वारनि वञी हाई कोर्ट में पिटीशन विधी अथव असांजा छोकिरा गुमनि जेल में आहिनि मुलाक़ात ई नथा करनि केॾांहुं विया छा थियो त इहो तव्हांजो हाई कोर्ट में असांजो केस पियो हलियो 6 ॾींहं थिया 5 ॾींहं थिया हिननि असांजे हिकिड़े दोस्त जी तज़लील कई उनखे थोरी तकलीफ़ थी जो हुन जा पाणी डिहाइड्रेशन जे करे उन जा लिंग जेके आहिनि उहे फिरी विया लिम्स जेके आहिनि इहे टेड़ा थियणु शुरू थिया त हिननि छा कयो जो डबल रोटी जी पेस्ट ठाहे खीर जी ऐं जे ॾियणु चाहींदा त ज़ोरी हुनखे वात मां बि ॾियनि हा पर उन वात मां कोन ॾिनी पाइप में विझी उन हेठां रेक्टम मां विधऊं माना तज़लील जी इंता तव्हां कयो त हू माना कंहिंजी तज़लील करणु ऐं कंहिंखे हीसण डेॼारणु जो उनजे वाया रेक्टम हुननि उनजो इहो पंप कयो खीर ऐं डबल रोटी जो पेस्ट ऐं 7 ॾींहं हो पोइ मूंखे सिपाही ॿुधायो त साईं हिननि उन शमन सां हीअं कयो आहे तव्हांजे दोस्त सां उन हथ पेर फिरी विया आहिनि त मूं चयो ठीकु आहे तव्हां उनखे डिप्टी खे मोकिलियो आयो तो मां जो ठीक है हम भूख हड़ताल ख़त्म कर रहे हैं जी ठीक है मैं बताऊंगा जाकर इन विच में इहो हाई कोर्ट शेख मुजीब रहमान के कोर्ट ऑफ फ्रेंड मुक़ररु करे फ्रेंड ऑफ कोर्ट इहो मुंहिंजे बाबा सां मोकिलियो त वञी हिननि सां गॾिजी ऐं कैदियुनि जी रिपोर्ट ॾे त कैदियुनि जी हालत छा आहिनि जेल में गुम थी विया किथे आहिनि त शेख मुजीब रहमान पीरज़ादो मुजीब पीरज़ादो वॾो वकील हो उन ज़माने जो बाबा सां गॾु आयो उहे अची वेठा उनखे माड़ी में विहारियऊं असांखे आया पुलिस वारा वठण 7 ॾींहं पाणी न पीतो हुजो त कहिड़ी हालत थींदी चमड़ी बमड़ियूं असांजूं कारियूं थी वियूं सफ़ा ईअं जीअं केरु माउ पीउ बि न सुञाणनि हली चली न पिया सघूं टे करे ई वठी आया विहारियऊं अची पोइ असां उन्हनि खे रुदात ॿुधाई त असां हीअ वेल कयो असांजा हुते बंदि पिया आहियूं असांजा वेल हीअ थियल आहे सो अञा इहो ॻाल्हायूं पिया त हिकिड़ो ठका ॿुधोसीं
यकदमि जेल दरियूं बंदि थी वियूं। वकील खे चऊं त सर एमरजेंसी थी वई आहे, महिरबानी करे तव्हां माड़ी मां निकिरो। वकील साहब निकिता, असांखे गेले अची वार्ड में बंदि कयूं। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो सिपाही, हिकिड़ो इहो सुराख हो हिते एतिरो, जेको पाणी वाणी कढण लाइ असांजी बैरिक खां ॿाहिरि जेको विरांडो हूंदो हुन में, उन मां उन वात रखी ॻाल्हायो। चई साईं इहो जेको सुप्रीडेंट हो मरी वियो। अड़े वाह, ख़ैरु छा थियो? पोइ जॾहिं असां शाम जो आया जेल वारा, असांखे वार्ड मां कढियऊं, पाणी वाणी पियारियऊं हेॾे होॾे। पोइ ख़बर पई त को पार्सल बम आयो। पार्सल बम सुप्रीडेंट साहिबु खोलियो ऐं उन बम में उहो जेको ब्लास्ट थी वियो। जेको हुन इहो छा चयो स्ट्रेचर असांजा लाश कढण लाइ घुराए रखियो वार्ड जे ॿाहिरां, पोइ अलाह जो निज़ाम आहे, उन ई स्ट्रेचर ते संदसि लाश कढी वियो जेल मां। इहो आहे अलाह साईं। त इहो महज़ इत्तफ़ाक़ तव्हांखे लॻे थो त महज़ इत्तफ़ाक़ आहे ऐं तव्हां सां हिन क़िस्म जूं हालतूं थियनि थियूं जेल जे अंदरि, ऐं साॻियो माण्हू टारगेट थिए थो, उनजी जाइ ते ॿियो बि को थी सघियो पिए, पर साॻियो माण्हू कीअं थो टारगेट थिए? तव्हां मूंखे चार्ज कयो था। न चार्ज न, मुंहिंजो सुवाल आहे। ॾिसो ॻाल्हि इहो मासूम माण्हू आहे, सुवाल आहे। ॻाल्हि इहो फ़हमीदा, असां पियासीं जेल में, मुलाक़ात बंदि। छा मुलाक़ात बंदि? बंदि वार्ड में पिया हुआसीं, न मुलाक़ात, न आसरो, न कुझु, को कॉन्टेक्ट ज़रियो न, तॾहिं मोबाइल फ़ोन बि कोन हुआ, कुझु बि कोन हो जो चइजे त लिकी सिकी को कंहिं सां राब्तो थी सघे। इन हालतुनि में असीं ॿाहिरि छा ते करे सघियासीं सवाइ इन जे जो अलाह खे पंहिंजो कमु ॾेखारिणो, अलाह ताला पंहिंजो कमु ॾेखारियो। किथे किथे जंहिं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेलुनि जा जेकी भितूं आहिनि उन में बि सोराख हूंदा आहिनि। तव्हां ज़िक्र कयो हींअर त हिकिड़ो हमराह आयो ऐं उन अची तव्हांखे इतला उन वार्ड जे अंदरि, जेल जे अंदरि सिपाही जेको ॿुधायो अची इतला कयो असांखे। ईअं बि मुमकिन थी सघे थो त अंदरां शयूं सिपाही जे ज़रिए ॿाहिरि वञी सघनि थियूं, ईअं थी सघे थो? एॾो सेंसिटिव मसइलो सिपाही त करे नथो सघे, एॾो सेंसिटिव मसइलो। वरी इहो ॿुधायांव, जॾहिं वाक़ियो थियो, शयूं नॉर्मल थियूं, त पोइ 2-4 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो कर्नल आयो, उन जो नालो कर्नल ख़ुर्शीद हो। उन ज़माने में हींअर JIT वग़ैरह, उन ज़माने में FIT ठहियलु हूंदी का तनज़ीम हिननि जी इंट्रोगेशन जी। उहो जेल में आयो, मूंखे चई क्या बात है, क्या हुआ है सुप्रीम का वाक़या? मुझे भाई आप जेल वालों से पूछें हमारी क्या कंडीशन थी, हम तो बंद वार्ड में पड़े हुए थे, मौत के दयाने पे थे, हमारा पानी बंद था, खाना बंद था। ये तो अल्लाह की मेहरबानी, 7 दिन बग़ैर पानी के हम कैसे ज़िंदा रहे, हमें भी हैरत है। न त 3-4-5 ॾींहंनि खां पोइ पाणी खां सवाइ त माण्हू जा सफ़ा लिंग जेके ईअं थी वेंदा आहिनि। त चई फिर एक दफ़ा और लगाए FIT का, मुझे सदा लगाए, पहले भी आपने लगाया, अभी भी सदा लगाए। जी मुझे एक बात बताए, जी तव्हां था सवाल पूछो, एक बात बताएं, लांडी जेल में आप थे तब भी सुप्रीडेंट कत्ल हो गया, सेंट्रल जेल में तब भी सुप्रीडेंट कत्ल हो गया, आखिर कोई तो मसला है? मुझे कोई मसला नहीं है। मसला ये है कि हम अल्लाह के बंदे हैं, अल्लाह को रुजू करते हैं, हमसे जो ज़्यादती करेगा अल्लाह उससे हिसाब लेगा। अच्छा, हिकु दौर में अवां हथियार बंदि जदोजहद जा हामी रहिया, पर पुरअमन ऐं पार्लियामानी सियासत ॾांहुं अवां जो सफ़र कीअं शुरू थियो? ॾिसो, असां जेको मूं ते इल्ज़ाम हणनि था न त मूं साईं GM सैद खे छॾियो त असां हथियार पर जदोजहद कंदासीं, हीअ सभु फिज़ूल ॻाल्हियूं कनि था। असां संजीदा सियासत जा हामी हुआसीं त संजीदा सियासत थिए, ऐं पोइ उन में नेचुरली इहो हो त असां जॾहिं माना MQM जी दहशतगर्दी ख़िलाफ़ु असांजो वक़्तु आयो त असां उनजे लाइ मिलिटेंट मज़ामत कईसीं, ऐं असां हिकिड़ो लम्हो पोइ हिते कोन वियासीं। त इन करे पोइ तासुर थी वियो, दादा हाणे डॉक्टर क़ादिर मक्सी वॾो जेको हिन बाबा हथियारबंद जदोजहद किथां हलंदी? हथियारबंद जदोजहद आणण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हांखे हथियार केरु ॾींदो, बारूद केरु ॾींदो, पैसा केरु ॾींदो? असीं त सिंधी निंदड़का आहियूं। इंडिया वारा उन वक़्तु जेके MQM जे पासे हुआ, MQM खे सपोर्ट कंदा, MQM असांजी मुखालिफ़ हुई। अफ़गानिस्तान परे हो जिथे बबर कारमल खां पोइ इहे मुला अची वेही रहिया हुआ, त केरु असांखे जेको सो हथियारबंद जी सपोर्ट ॾींदो? ऐं असां धुके ते कॾहिं बि कोन सियासत कई आहे जो असीं अंध ते सियासत करियूं ऐं चऊं त बसि ख़ुशि फ़हमियुनि ते त बसि ईअं थी वेंदो, अचो बसि मरण लाइ तयारु थियो। मां कॾहिं
मां हर उहो रस्तो चूंडियो आहे जंहिंमें अॻियां मां हुजां पोयां मुंहिंजा साथी हलनि। इहो न आहे त मां घर वेठो हुजां ॿियनि खे चवां वञो ही कमु करे अचो, फाड़ा मारे अचो, नेवर। त इन करे असां पंहिंजी हालतुनि जो तजियो, असां चयो संजीदा सियासी चुरपुर। पोइ जॾहिं कॾहिं वक़्तु ईंदो आहे, हालतूं ठही वेंदियूं आहिनि त माण्हुनि खे पोइ उहो जंग करणी पवंदी आहे, त जंग बि थी वेंदी आहे। पर इहो इल्ज़ाम त हथियारबंद जंग जो सुवालु उथारे मां GSN खां धार थियोसि, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मां साईं GM सैद खां धार थियुमि जॾहिं साईं GM सैद जाम सादिक जी हिमायत कई। असां जाम सादिक जी मुखालफ़त में हुआसीं, साईं GM सैद जाम सादिक जी हिमायत कई हुई, उन सॼी हुकूमत जी हिमायत कई हुई। इन करे असां अलहदा थियासीं। त हाणे अहिड़े आमिर खे तव्हांजे सपोर्ट कंदव त पोइ कहिड़ो जवाज़ आहे गॾिजी हलण जो। अच्छा, कुझु नक़ादनि जो इहो बि चवणु आहे त उनखे उन्हनि समझोतो करार ॾिनो। इहा ॻाल्हि सही आहे? तव्हां जेको इहो कयो, अलहदगी कई थोरी, कहिड़ो छा जो समझोतो? ही कुझु इन ई आज़ादी जे रस्ते खे छॾणु। बाबू ॾिसो, समझोतो इहो आहे त मसलन छाजे लाइ समझोतो कजे। अॼु ॾींहं ताईं केतिरा माण्हू सिंधु देश जो नारो हणंदा हुजनि ऐं उहे केस हलाए फांसी ते चाढ़िया विया हुजनि। मां तव्हां खां थो सुवालु पुछां, घणा माण्हू GM सैद खे फांसी ते चाढ़ियऊं जेको ख़ालिक हो, आरिसर खे फांसी ते चाढ़ियऊं, ॿिया जेके बि लीडर आहे बशीर ख़ान, ॿिया टिया गुलमोहन जखराणी, कंहिं माण्हू खे GSN जे सिंधु देश जी नारे हणण जे केस ते केस हलाए फांसी ते चाढ़ियो वियो हुजे, जो डॉक्टर कादिर मक्सी डिॼी वियो हुजे, त हाणे जे मां सिंधु देश कंदुमि त मूंखे फांसी ते चाढ़ींदा? असीं त मौत जे फंदे में पियासीं, फांसी घाट में 300 क़त्लनि जो केस, जेल जे अंदरि ही तव्हांखे ॿुधायमि त अलाह ताला असांखे नई हयाती ॾिनी, मारण जूं असांखे तयारियूं हुयूं। इहो बिल्कुलु मुंहिंजे आज़ादु थियण खां महीने अॻु जी कार्रवाई आहे, 2 महीना अॻु जी कार्रवाई आहे जेका जेल में असां सां वाक़ियो पेश आयो। त उन्हनि मौत जे मुंहं मां असां निकिरी हलिया आहियूं, त उहो असीं मौत खां डिॼी चऊं था त असां समझोतो करे छॾियो न हाणे सिंधु देश न। मां शौरी सम्झो त सिंधु देश थी सघे थो त 77 जी हक़ीक़त हुजे, 80 जी हक़ीक़त हुजे, पर 2000 जी हक़ीक़त जेका आहे उहा इहा आहे त सिंध में जागीरदार क़िला सिंध खे सफ़ा ईअं पीड़े निपूड़े तबाह करे छॾियो आहे। जेसीं सिंध जागीरदारनि जे रहम करम ते हूंदी, इन्हनि जी ग़ुलामी मां नथी निकिरे, उन वक़्त ताईं सिंधी माण्हू आज़ादु ऐं ख़ुदिमुख़्तर तरीक़े सां सियासी फ़ैसिलो करे न सघंदा। सो इन करे असां सियासी रस्तो वरितो त अचो त वॾेरनि खे शिकस्त ॾियूं जागीरदारनि खे। पोइ उन में PP बि शामिलु थी वई, उन में मुस्लिम लीग बि शामिलु थी विया, उन में ॿिया बि शामिलु थी विया, MQ बि शामिलु थी वई। पोइ उन में असांजा यार देशी वारा इहे बि शामिलु थी विया त डॉक्टर कादिर मक्सी फिरी वियो, गद्दार थी वियो, आज़ादी जी ॻाल्हि छॾे वियो, वॾो सिंध सां ज़ुल्म थियो, हाणे ॾिसो वॾी ठाठ बाट में आहे। अच्छा, सिंध में इतिहादनि जी सियासत, क़ौमी इतिहाद खां पूनम ताईं सिंध में मुल्की सतह ते सियासी इतिहाद वारी जेकी सियासत जो तजुर्बो कीअं रहियो? पूनम जो त असांजो तमामु सुठो तजुर्बो हो। तक़रीबन सम्झो त जेकॾहिं 99 में पूनम ठही आहे 2000 में, त 2000 खां वठी 2007 ताईं पूनम तमामु सॼे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो मुतहरिक इतिहाद हो, महकूम क़ौमुनि जो इतिहाद हो, जंहिंमें सिंधी, बलोच, पश्तून, सिराइकी तमामु वॾा वॾा प्रोग्राम थिया। पोइ वरी जॾहिं ही ऑल पार्टीज़ डेमोक्रेटिक मूवमेंट नवाज़ शरीफ़ जी ठही, जो पूनम उन में ज़म थी, उन खां पोइ पूनम पंहिंजो वजूद विञाए वेठी। बाक़ी सिंध क़ौमी इतिहाद को सच इतिहाद न हो, उहो उन ज़माने में इलेक्टोरल हिकिड़ो प्लेटफॉर्म साईं GM सैद वारनि ठाहियो हो। हाणे उन ते बि सवालनि हीअं नथा कयूं, छो मां चई चुको आहियां त हाणे मां नाला वठी उन्हनि जे किरदारनि ते न ॻाल्हाईंदुमि। त इहो इलेक्टोरल प्लेटफॉर्म हो ऐं सन में इलाही बख़्श उमिरो महमूद हारून आया हुआ, साईं GM सैद खे अची चयूं त भई हिते तव्हां अलायंस ठाहियो ऐं पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में। पोइ उन्हनि अलायंस ठाहियो हो ऐं पोइ जेकॾहिं जनरल ज़िया न मरे हा, इलेक्शनूं थियूं अक्टूबर में ऐं शायदि नवंबर में, ऐं जनरल ज़िया मरी वियो अगस्त में। जेकॾहिं जनरल ज़िया न मरे हा त शायदि सिंध क़ौमी इतिहाद सिंध में 15-20 सूबाई सीटूं, 8-10 क़ौमी असैम्बली सीटूं खटे अचे हा। जीअं पंजाब में नवाज़ शरीफ़ आयो ऐं नवाज़ शरीफ़ खे 85 खां वठी ग्रूम करे हिकिड़ी वॾो सियासी कद ठाहे छॾियऊं, त सिंध में बि सिंध क़ौमी इतिहाद जा लीडर पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में एॾो वॾो सियासी स्ट्रेंथ ठाहींदा। पर जीअं त ज़िया मरी वियो ऐं पोइ सिंध क़ौमी इतिहाद थी वियो थोरो ठलो ऐं पोइ इलेक्शन हाराए विया।
अच्छा, बलोच, पश्तून, सराइकी अॻवाणनि खान अताउल्ला खान मैंगल जी पाण ॻाल्हि कयूं, डॉक्टर अब्दुल हई बलोच ऐं असगर शाहीन, ई जेके बि हुआ, ताज मोहम्मद लांघा, त अव्हां जो सियासी इतिहाद रहियो, त अव्हां इन्हनि खे शख़्सी ऐं सियासी तौर ते कीअं ॾिठो सभिनीनि खे? ॾिसो, अताउल्ला मेंगल वारा तमामु वॾा सीनियर स्टॉलवर्ड्स हुआ सियासत जा। बलोचनि जी क़यादत जे हवाले सां हाणे हुनजो पुटु अख्तर मेंगल, सरदार अख्तर मेंगल करे थो, सरदार बि आहिनि बुनियादी तरह ते, पर हू पंहिंजे बलोच मफ़ादनि में इंतिहाई पका पुख़्ता माण्हू हुआ। पार्लियामानी सियासत जो बि हिसो हुआ, जो पाण वज़ीर आला रहियो, पोइ संदसि पुटु वज़ीर आला रहियो। ऐं डॉक्टर हई बलोच जेको आहे उहो तमामु ग़रीब तबिके जो माण्हू हो, महिनतकश, पर उनजो सियासी रस्तो दुरुस्त हो, जो 70 जी इलेक्शन में पहिरें दफ़ा क़ौमी असेंबली जो मेंबर, अलाए मुश्किल सां उनजी उमिरि पूरी थी हुई बीहण जी इलेक्शन में, त हू नौजवानी में 70 जी इलेक्शन में क़ौमी असेंबली जो मेंबर थी वियो। ऐं डॉक्टर हई बलोच जी शौरी हद इहा हुई जो 2 बलोचनि मां अॻवान, हिकिड़ो ख़ैरबख्श मरी ऐं हिकिड़ो डॉक्टर हई बलोच, उन्हनि 73 जे आइन ते सही न कई हुई। बाक़ी सराइकिन जा अॻवान सुठा माण्हू हुआ, पर कमज़ोर हुआ, छो जो उन्हनि जी पार्टियूं एतिरियूं अवामी सतह ते पज़ीराई हासिल कोन हुयूं, पर सराइकी हक़ूक़नि लाइ घटि में घटि हिकिड़ो वॾो आवाज़ु हुआ। अच्छा, ही पूनम जी पाण तव्हां काफ़ी हद ताईं ॿुधायो, पर हुन में हिकिड़ो त इख़्तिलाफ़ात छो पैदा थिया, इख़्तिलाफ़ छो पैदा थिया, ऐं पोइ हाणे जॾहिं ॾिसूं था त अहिड़े क़िस्म जी वरी छो न ठही, जो छा हा, कारण? उन में हाणे इहो थियो त क़ौमुनि जूं हक़ीक़तूं मटिजी वयूं। मुशरफ जे अचण खां पोइ, ख़ासि तौर ते नवाब भुगटी जे क़तल खां पोइ, नवाब भुगटी जी शहादत थी त पोइ बलोच जेके आहिनि उहे हलिया विया पहाड़नि ते रेज़िस्टेंस ते। उन्हनि चयो हाणे सियासी प्रोसेस सां कुझु कोन थींदो, ख़ैरबख्श मरी हुअं ई अॻु में न मञींदो हिन प्रोसेस खे, उहो कंहिं अहिड़े इता जो हिसो न थींदो हो। ऐं अताउल्ला मेंगल जो बि भाउ जेको अख्तर मेंगल जो भाउ, अताउल्ला जो पुटु जेको जावेद मेंगल, उहो बि हुन रेज़िस्टेंस जे फ्रंट ते हलियो वियो हो। ऐं पश्तून जेके आहिनि उहे तालिबान जे हिन असर में ऐं प्रेशर में एतिरा अची विया जो पश्तून पंहिंजो पाण खे अफ़गान सॾाइण लॻी विया। त हुननि चयो हाणे असीं पश्तून न आहियूं, असां आहियूं अफ़गान। असां सिंधियुनि जे नुक़्ते नज़र सां अफ़गान जेको आहे सिंध ते क़ाबिज़ आहे, सिंध ते कब्ज़ेगीर आहे, माफ़िया आहे। त पोइ इहा जेका क़ौमुनि जे विच में हिकिड़ी हमआहंगी अंडरस्टैंडिंग हुई, उहा अंडरस्टैंडिंग जेका सा ख़राबु थी वई, जंहिंजे करे पोइ क़ौमुनि जे विच में वरी नओं अहिड़ो अलाइंस ठाहिण जे लाइ अहिड़ी फिज़ा नाहे ठही जो अहिड़ी कोशिशि थिए।